नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां खे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त मुर्तज़ाबाद चयो त थधि वधण सां गॾु कोरोना केसिस में इज़ाफ़ो अचे पियो। कोरोना केसिस जी शरह 7.5% ताईं पहुची वई आहे। कोरोना ख़त्म थियण वारो तासुर ग़लति आहे। कोरोना खे रोकण लाइ अॻे वांगुरु एहतियात करणो पवंदो। असांखे रोज़गार सां गॾु एहतियात बि करणो पवंदो। शहरी मास्क जे इस्तेमाल खे यकीनी बणाइण, छो त कोरोना खां बचण जो हल सिर्फ़ एहतियाती तदाबीरनि ते अमल आहे। पंहिंजे पाण खे घरनि ताईं महदूद कयो। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां खे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त मुर्तज़ाबाद चयो त थधि वधण सां गॾु कोरोना केसिस में इज़ाफ़ो अचे पियो। कोरोना केसिस जी शरह 7.5% ताईं पहुची वई आहे। कोरोना ख़त्म थियण वारो तासुर ग़लति आहे। कोरोना खे रोकण लाइ अॻे वांगुरु एहतियात करणो पवंदो। असांखे रोज़गार सां गॾु एहतियात बि करणो पवंदो। शहरी मास्क जे इस्तेमाल खे यकीनी बणाइण, छो त कोरोना खां बचण जो हल सिर्फ़ एहतियाती तदाबीरनि ते अमल आहे। पंहिंजे पाण खे घरनि ताईं महदूद कयो।